बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वयस्अलूनका माज़ा उहिल्ल लकुम कुल उहिल्ल लकुमुत-तय्यिबात वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला दरर वला दिरार सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अज असांजो उन्वान आहे तंबाकू नोशी जा नुक़सानात। तमाक नोशी जा नुक़सान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल था कनि, यसअलूनका माज़ा उहिल्ल लकुम, तोणा असांजे लाइ छा हलाल कयो वियो आहे? अल्लाह से हुजूर खे चयो, कुल उहिल्ल लकुमुत-तय्यिबात, सुठियूं शयूं तव्हां लाइ हलाल कयूं। ॿी जाइ ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त बयान कई आहे, युहिल्लु लहुमुत-तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, सुठियूं शयूं हलाल कंदो आहे, ख़राब शयूं हराम कंदो आहे। सिगरेट में बि तमाक पए थी। सिगरेट, हुक्को, बीड़ी, इहा 11 सदी जी इजाद आहे, 300 साल पुराणी, हींअर 15 सदी हले। मुस्लमाननि जी कान्हे, काफ़रनि जी आहे। मुस्लमान जे नस्ल खे तबाह करण लाइ उन्हनि इहा इजाद कई आहे। हाणे वरी डिजिटल थी आहिनि, इहा बि काफ़रनि जी आहे, जो ई सिगरेट, डिजिटल सिगरेट, वेप, शीशो या चिलिम, इहे सभई उन्हनि जूं इजादूं। इहे जेके वेप आहे, बीलो आहे, इहो हिन सिगरेट खां वधीक नुक़सानदायक। सिगरेट में तञा फिल्टर लॻल आहे, जेको थोरो घणो धुएं खे साफ़ करे अंदरि मोकिले थो, हुन में को बि फिल्टर कोन्हे को। इन सां लंग्स, हार्ट, किडनी, जिगर, फिफड़, दिलि, इहे डायरेक्ट असराइता थियनि था, जंहिंसां वक़्त खां अॻे माण्हूअ जो हिसाब किताब पूरो थियो थो वञे। इन्हनि जो शरई हुकुम छा आहे, इन्हनि जी फतवा छा आहे? इन लाइ उलमा जी, शेख अहमद मिस्र जे आलिम लिखियो आहे त इहे मुतलक सिगरेट, बीड़ी, हुक्को, इहो वेप, शीशो, इहे जेके बि आहिनि इहे हराम आहिनि। ऐं फिके मालिकी में, फिके हंबली में, फिके शाफ़ई में, इन्हनि में हराम आहिनि। सऊदीअ जा आलिम चवनि था त इहे शयूं उन्हनि खे बि उतां जा उलमा किराम हराम था करार ॾियनि। पाकिस्तान जा उलमा, मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह या ॿिया उलमा किराम, पाकिस्तानी उलमा चवण आहे इहा मकरूह आहे, नापसंदीदा आहे, हराम कोन्हे, नाजाइज़ आहे, गुनाह आहे, हराम खां थोरो बचाव था कनि। पर हाणे जेका हींअर इहे जेके जदीद डिजिटल नशो आयो आहे, इहे जेके जदीद आहिनि, इन लाइ इहो जेकॾहिं उन सिगरेट वांगुरु आहिनि त पोइ त ठीकु आहे, मकरूह आहे। पर जेकॾहिं उन में निकोटीन ज़हर अञा वधीक आहे त पोइ हराम, छो त पोइ जान जी हलाकत आहे, हलाकत में इंसान हराम आहे। पोइ इहा वरी शइ जदीद मालूमात थींदी त उन त ख़बर पइजी वेंदी। बाक़ी आइस जेको आहे, इहो इन सां दिमाग़ ते असर पई थो वञे, दिमाग़ कमु नथो करे। जीअं भंग में, नशे में, चरस में इंसान जो दिमाग़ कमु नथो करे, पियो वफ़ंदो, विफलंदो, सुञाणे बि न सघंदो, भाउ, पीउ आहे, माउ आहे, ज़ाल आहे, धीउ आहे, ख़बर न पवंदसि। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, कुल्लु मुस्किरिन हराम, हर नशे आवर शइ हराम आहे। तंहिंजे करे आइस जो नशो बिल इत्तिफ़ाक़ असां वटि बि पाकिस्तान में हराम। ॿिए हंधि त इहे सऊदीअ में त इहे सिगरेट, बीड़ी, हुक्का बि इहे हराम आहिनि, पर असां वटि हिते गुनाह जो सबबु आहिनि, हराम न आहे, मकरूह, नापसंदीदा आहे। उलमा किरामन इन जूं 12 ख़राबियूं लिखियूं, नुक़सान लिखिया आहिनि। पहिरीं त इहो काफ़रनि जी इजाद आहे, मुस्लमान जी कान्हे का, जेका मूं तव्हांखे पहिरीं ॾसी। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जंहिं क़ौम सां मुशाबिहत कंदो उन जहिड़ो थींदो, उन मंझा थींदो। हाणे जॾहिं उन्हनि जूं शयूं वापराईंदो, उन्हनि जूं शयूं ठाहींदो, उन्हनि जूं शयूं वठंदो, उन्हनि जो सदको असांजो न ॾेखंदो। पहिरीं नाजाइज़ हुजण जी दलील आहे। ऐं ॿियो त इहा शइ इंसान जे हलाकत जो सबबु आहे, छो त दूंहों इत्तिफ़ाक़ राय सां इंसान खे जिस्म खे नुक़सान थो पहुचाए, इन सां इंसान जो मौत वाक़िअ थिए थो। अल्लाह से क़ुरान में फरमायो, ला तक़्तुलू अनफुसकुम, पंहिंजे पाण खे न मारियो। जीअं ख़ुदकुशी करणु हराम आहे, ज़हर जूं गोरियूं खाए, सुई हणाए, पाण खे पिस्टल हणे, हथियार हणे, उहो हराम आहे, जो जनाज़ो न पढ़िजे, उलमा जो चवणु आहे। त ही माना इहे शयूं वापराइण, सिगरेट, हुक्को, इहो वेप, वीलो, इहे जेके डिजिटल नशा आहिनि,
इहे वापराइण सां अॻिते हली आस्ते आस्ते इन जे जिस्म में ज़हर फैलिजे पियो। सिगरेट ते लिखियल हूंदो अथव कैंसर, ऐं हो हिकिड़े मुफ्ती साहब जी ॻाल्हि में हिकिड़ो ई इहो सच चवंदा तंबाकू नशी सेहत के लिए मुज़र है। ॿियनि सभिनी शयुनि में असां वटि कूड़ा आहिनि, इन ॻाल्हि में सच लिखनि था त बाबा हीउ सिहत लाइ नुक़सानदायक। पंहिंजे पाण खे स्लो पॉइज़न, स्वीट पॉइज़न, आस्ते आस्ते मारणु। हिकिड़ो त हथियार सां फौरन मारण थियो, ज़हर खाधई फौरन मरी वियो। ही आस्ते आस्ते इन जा पार्ट्स ऑफ बॉडी फेल थियनि था, आस्ते आस्ते मरे थो, तंहिंजे करे इहो पंहिंजे पाण खे मारण जे सबबु बणियो, तंहिंजे करे नाजाइज़ आहे। टियों त समूरनि तबीबनि ऐं हकीमनि जो, डॉक्टरनि जो इत्तिफ़ाक़ आहे त धूंओ इहो जेको हिन जो आहे, सिगरेट जो, हुके जो, वेप जो, इहो सिहत लाइ नुक़सानदायक। इब्न सीना हकीम आहे, फादर ऑफ मेडिकल हुनखे चवंदा आहिनि इब्तिदा खां वठी। इन तिब जो इल्मु उन ॾिनो, उन जो चवणु आहे त धूंओ ऐं दज़ न हुजे, दज़ मीन्स डस्ट, धूड़, गिरदो गुबार, इहे शइ न हुजे त माण्हू 1000 साल ज़िंदा रही सघे थो। जालिनूस हकीम थो चवे त 3 शयुनि खां पाण खे बचायो, 4 शयूं लाज़िम करे वठो, तव्हांखे डॉक्टर जी ज़रूरत न पवंदी। 3 शयूं जिन खां परहेज़ कयो, धूंओ, दज़ या डस्ट ऐं धप बदबू, इन्हनि खां पाण खे बचायो। 4 शयूं जेके तव्हां वापरायो, सणभ, मिठाण, खुशबू ऐं गुस्ल माना वेझण, इहे शयूं, पोइ तव्हांखे डॉक्टर जी ज़रूरत न पवंदी। वेझण भला हफ़्ते में 2 दफ़ा त विझी सघे थो, संडे बि मोकल आहे, जुमे जॾहिं बि जेका बि धंधो ड्यूटी आहे, ऑफिस घटि थी वञे, 2 दफ़ा वेझे। इहे शयूं सणभ, सचो गिहु, देसी गिहु, बाक़ी ही जेके कैनुला मिलंदा इहे ईअं ई आहिनि, मिड़ई टेस्टी, बाक़ी इनमें ताक़त कोन्हे का। ऐं मिठाण बि असली मिठाण, इहो गुड़ वारा, इहे शयूं इस्तेमालु करे। खंड में बि केमिकल ज़हर आहे असां वटि। इहे खुशबू बा मुराद अतुर आहे, हे जेको परफ्यूम आहे, इन में त अल्कोहल शराब विधल आहे, इहो फ़ाइदे वारो कोन्हे को। उहो अतुर सस्तो बि आहे ऐं सिहत लाइ बहितरीन उहो ई आहे। इहे शयूं 4 इस्तेमालु करे त इनखे डॉक्टर जी ज़रूरत न पवंदी। ऐं ही जेको इहो सिगरेट ऐं हुको इस्तेमालु करणु आहे, इन जी चौथी ख़राबी लिखंदा त इहो इसराफ़ आहे। इसराफ़ माना अजायो ख़र्च, अरबी लफ़्ज़ आहे। अल्लाह फरमाए थो वला तुसरिफू इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफीन, अजायो ख़र्च न कयो, छो त अजाए ख़र्च कंदड़नि सां खे अल्लाह दोस्त नथो रखे, इहे अल्लाह जा प्यारा न अथव। फ़ाइदो अथसि को कुझु न। ख़ुदि सियाणा जेके पीअंदड़ आहिनि उहे बि ॿिए खे चवंदा परते थी, ही त मां फासी वियो आहियां गंद में। जेको सियाणो पीअंदड़ आहे उहो चए थो मां गंद में फासी वियो, अलाए कहिड़ो। ऐं ॿियो तबज़ीर, तबज़ीर छा आहे? फुज़ूल ख़र्च, जंहिंमें अल्लाह जी नाफ़रमानी में ऐं बेफ़ाइदा शइ में ख़र्च। वाकई इहो हुको बि, शीशो बि, सिगरेट बि, इहे बि, बीड़ी, तमाक वारी, इहे चिल्म, सभु फुज़ूल ख़र्च, फुज़ूल ख़र्च आहिनि। अल्लाह फरमाए थो वला तुबज़िर, फुज़ूल ख़र्च न कर, इन्नल मुबज़िरीन कानू इख़वान अश-शयातीन व कान अश-शैतानु लिरब्बिही कफ़ूरा, बेशक अजायो ख़र्च कंदड़ शैतान जा ॿाहिर आहिनि ऐं शैतान पंहिंजे रब जो नाशुक्र आहे। ऐं 6 क़ुरान शरीफ में अबस, लहव, लव, इन जी मुज़म्मत बयान कई आहे, ख़राब शयूं। अबस छा आहे? जंहिंमें न फ़ाइदो न लज़त। लहव लव, फ़ाइदो लज़त आहे पर फ़ाइदो कोन्हे, उन्हनि खे ख़राब तसवुर कयो वियो आहे। उलमा किराम इत्तिफ़ाक़ राय सां चवनि था त इहो सिगरेट, हुको, शीशो, इहे अबस, लहव लव आहिनि, माना इहे शयूं इन जे करे नाजाइज़ आहिनि। इन ते तमामु उलमा किराम, तमामु मकातिब फ़िक्र जे उलमा जी इत्तिफ़ाक़ी फ़तवा आहे। साईं फरमाए थो वला तुल्कू बि ऐदीकुम इला तहलुकति, पंहिंजे पाण खे हलाकत ॾे न उछलियो, इन शयुनि ॾे पंहिंजे मौत जे पाण खे दावत ॾिए पियो न। व अहसिनु इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, पंहिंजे पाण खे हलाकत ॾे न उछलियो, चङाई कयो, अल्लाह जी चङाई कंदड़नि खे दोस्त रखे थो। अल्लाह जा प्यारा मुहसिन आहिनि, नेकोकार आहिनि, चङाई कंदड़। इन जे नाजाइज़ हुअण जो दलील असांजे मथां किरामन कातिबीन, फ़रिश्ता आहिनि, लिखनि था। हिकिड़ो चए थो बाबा मां तौबा कई हाणे न पीअंदुसि, नेकी लिखी छॾियां, बाबा इन गुनाह जे कम खां बची वियो। पोइ ऐं हिकिड़ो चए थो मां वञी पीअंदुसि त गुनाह न लिखंदुसि। नेकीअ जे इरादे सां नेकी लिखबी, गुनाह जे इरादे सां गुनाह न लिखबो। केॾो अल्लाह रहीम आहे। अब आउं पाबंदी सां निमाज़ पढ़ंदुसि, नेकी लिखिजी वियसि। ऐं ख़ैरात कंदुसि, सदको कंदुसि, पाड़े वारे सां भलो हलंदुसि, कंहिंखे ईज़ाईंदुसि न, कंहिंजो हक़ खाधो आहे ॾींदुसि, नेकी जो इरादो करे नेकी लिखिजंदी हुई। बुराईअ जो इरादो करे न लिख, बसि जेसि ताईं वञी बुरो कमु करे न। हाणे किरामन कातिबीन असांजा लिखनि था, ऐं जेको माण्हू इहे शयूं इस्तेमालु करे थो, इन वात मां धप थी अचे, जिस्म मां धप थी अचे। ऐं रसूलुल्लाह फरमायो इन्नल मलाइकत ततअज़्ज़ा मिम्मा यतअज़्ज़ा मिन्हु नास,
बेशक अल्लाह जे फ़रिश्तनि खे बि तकलीफ़ पहुचंदी आहे जंहिंसां माण्हुनि खे तकलीफ़ पहुचंदी आहे। जीअं असांखे इन सिगरेट वारे सां इन हुके वारे मां तकलीफ़ थी पहुचे, अल्लाह जे फ़रिश्तनि खे बि तकलीफ़ थी पहुचे। ऐं मदीने वारे मीर फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम जारहु, जेको ईमान आणे थो अल्लाह ते ऐं आख़िर जे ॾींहं ते पाड़ेसी जी इज़त करे, पंहिंजे भरिसां बीठल फ़रिश्तनि खे त तकलीफ़ न ॾिए। ऐं इहो माण्हू पाड़े में बि गाॾी वारे में बि जंहिंसां वेठो हूंदो उन सां इहा तकलीफ़ थींदी। अठों दलील इन जे नाजाइज़ हुजण जो, जेकॾहिं को माण्हू कंहिंखे डॉक्टर हकीम चए बाबा थूम कची खाईंदा आहिनि, तबियत जे बुआ पे तूं सेट थी वेंदे, थूम खाईंदा आहिनि, बसर खाईंदा आहिनि, जे करे धप थींदी आहे इंसान में। फरमाया रसूल अल्लाह मन अकल सूमन व बसरन फलयतज़िलना वलयतज़िल मस्जिदना वलयकुद फी बैती, जेको माण्हू थूम खाए बसर खाए ये कच्चा खाए तो त पोइ मजमे में न वे, मजलिस में न वे, दोस्त अहबाब उन्हनि खे धप ईंदी, मस्जिद में बि न अचे, जमात खे तकलीफ़ ईंदी, घर में वेह जेसि ताईं इहो फोटा खाई सौंफ खाई या बुर्श करे इन जी बदबू जेसि ताईं ज़ाहिर नथी थिए तेसि ताईं न अचे। माना एॾो वॾो एतमाम इन थूम ऐं बसर में एतिरी धप न आहे जेका इन वेब में आहे, बीलो में आहे, सिगरेट में आहे, डिजिटल सिगरेट में आहे, तमाक में आहे, चिल में आहे। इन में इन खां वधीक तकलीफ़ आहे, इन खे अञा वधीक तकलीफ़ ॾिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन आज़ा मुस्लिमन फ़क़द आज़ानी व मन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह, जे मुसलमान के ईज़ायो तकलीफ़ नी ते मुखे ईज़ायो, मदीने वाले मीर फरमाया जे मुखे ईज़ायो ते अल्लाह के ईज़ायो। अब अल्लाह के ईज़ाइण खां पोइ असां न बची सघंदासीं। हिते को वेठे माण्हू वञी एसपी खे धिको ॾिए, पोइ पाण खे महफ़ूज़ सम्झंदो? फौजी आम जनरल फौजी वञी कर्नल खे थेलो ॾिए त पोइ छा था सम्झो सही सम्झी वेंदो, महफ़ूज़ न रहंदो। अल्लाह अहकमुल हाकिमीन सां हथ अटकाए त पोइ किथां बचंदो? तंहिंजे करे मुसलमान खे ईज़ा ॾियणु आहे इन शइ जे इस्तेमालु करण। हाणे जॾहिं हल्के थूम बसर जी तकलीफ़ ते झलियो वियो आहे, हिन सां त वधीक तकलीफ़ आहे। तव्हां अॻे ॾिसंदा हूंदव वॾी एसी कोच में चढ़ण खां पोइ को सिगरेट पीअंदो त के माण्हू रड़ियूं कंदा, हाणे त माण्हू चढ़नि ई नथा हुन में, बाबा जेको बि सिगरेट पी असांजी तकलीफ़ जी महिरबानी करे लही वञे। जेको मंशियात वापराईंदड़ गाॾी में न चढ़े, वञी कंहिं लोकल में जंहिंमें दर दरियूं सभु भॻल हुजनि अहिड़ी गाॾी में चढ़े पियो, छण छण में हलंदो अचे, बाक़ी VIP कोच में न चढ़े, असांखे तकलीफ़ थी पहुचे। मुसलमान खे तकलीफ़ ॾियणु एॾो वॾो गुनाह, पाड़ेसरी खे तकलीफ़ ॾियणु एॾो वॾो गुनाह, पाड़ेसरी खे तकलीफ़ ॾियणु, मुसलमान खे तकलीफ़ ॾियणु, भाड़े वारे घर वारे खे तकलीफ़ ॾियणु मदीने वारे मीर खे तकलीफ़ ॾियणु। मदीने वारे मीर फरमाए जे मूंखे तकलीफ़ ॾिनी त अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल खे तकलीफ़ ॾिनी। असां त कसर ई न छॾी आहे पाड़े वारे खे तकलीफ़ ॾियणु, दर खड़काए वेंदासीं, तंग कंदासीं। अब ॿारनि कयो मां न कयो, अरे ॿार बि तुंहिंजा आहिनि, तुनखे झल न, तुंहिंजी ज़िमेदारी आहे। पाड़े में जेको रहे थो त पाड़ेसरी जा पाड़ेसी ते हक़ त आहिनि। साहब किराम अर्ज़ था कनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा पाड़े जा हुकूक बयान कया जो असां डिॼी वियासीं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मिल्कियत में न वारिस कनि, एॾा पाड़े वारनि जा हक़ आहिनि, ऐं असांखे परवाह ई कान्हे का। इन जे करे जेको माण्हू मिटी खाए, मिटी खाइण हराम आहे, पर मन अकल तीनन औ फक अन्नमा आन अला नफ्से कत्ल नफ्सिही वफी रिवायतिन फइन्नमा आन अला कत्ल नफ्सी। फरमाया जेको मिट्टी तो खाए न, इने ॼण पंहिंजे पाण खे मारण जे मददगार साबित थियो। अब मिट्टी खाइण बि हराम आहे। नंढे हूंदे ॿारनि खे डॉक्टर झलींदा आहिनि, अब हिनखे मिट्टी खां बचा, दवा जी ज़रूरत ई कोन्हे इसका। मिट्टी खाइण हराम आहे, माण्हूअ जे जिस्म जी हलाकत जो, मौत जो सबब जो बणिजे त ही जेके इहे सिगरेट आहे, हुको आहे, जंहिंसां इंसान जा फिफुड़, जिगर, गुर्दा, दिल जो अटैक पवणी, सभई मर्ज़ हासिल थियंदा, इहे किथां हलाक हूंदा? इहे बि मौतमार आहिनि, इन लिखियल आहे मौतमार। कैंसर आहे, कैंसर छा आहे? ज़हर आहे। इहो जेको इन्हनि में निकोटीन पियल आहे ज़हर, इहो ज़हर जेकॾहिं इन में थोरो कंहिं जानवर खे ॾियो, उन ज़रड़े जानवर खे जेकॾहिं थोरो बि ज़हर ॾींदव न त उहो 5-3 मिंटनि में, किरणी हुजे, सांडरी हुजे, हुनखे 2-3 मिंटनि में पूरो थी वेंदो। हाणे जानवर ई इहो ज़हर बर्दाश्त नथो करे सघे, हेॾो सारो इंसान जो जिस्म किथां बर्दाश्त कंदो? इहो त ख़तम थी वेंदो, पाण खे पाण पियो ख़तम करे। इहा शइ असांजी आहे कोन। तंहिंजे करे दोस्तो असां इन शइ खां पासे थियूं ऐं ॿिए खे बि इहो ॾसियूं। अलाह ऐं अलाह जे हबीब इन शयुनि खां मने कयो आहे। इन्हनि खां जेका शइ नशे आवर हुजे, जेका शइ तकलीफ़ ॾींदड़ हुजे, उन खां पासे थियणो आहे, उन शइ जी झल आहे। तंहिंजे करे असां इन्हनि शयुनि खां, नंढड़ा ॿार वॾे खां सिखंदा। न वॾो जो सिगरेट पियो पीअंदो, मासूम ॿार छा चवंदो? बाबो चङो पियो कर, भाउ पियो पीअंदो, नंढो भाउ छा सम्झंदो?
बाणे जो नेड़ो ॾिसंदो मामो पियो कश हणे वाह जो कमु कंदो, होए थोरी चवंदो ख़राबु आहे, हू चए थो भली शइ आहे। नंढे मासूम खे ख़बर ई कोन्हे कान। इन्हनि शयुनि खां पाण खे बचाइजे जंहिंजी अलाह ऐं अलाह जे रसूल झलक कई आहे, जंहिंजी मन थी आहे, त जंहिंसां इंसान जे जिस्म खे हिफ़ाज़त करणु बचाइणु वाजिबु आहे, ईअं दुरिया तीअं विञाए छॾे थो। यहूद नसारा एॾा होशियार आहिनि, तव्हां अमेरिकन में ॾिसो हुते सोमाणी खां पोइ सुम्ही पवंदा, सुबुह जो कमकार आहे। असां वटि शुरू ई राति थिए थी, सॼी राति जवान जाॻिया पिया आहिनि साईं, ड्रामनि ते प्रोग्रामनि ते, हू शइ सुबुह जो ई सुता पिया आहिनि, जानवर वांगुरु। असांखे पंहिंजी सम्झ आहे का? वले जसदी काले का हकुन, रसूल अल्लाह ने फरमाया तुंहिंजे जिस्म जो तो ते हक़ आहे, वले ज़ौजी काले का हकुन, घरवारी जो तो ते हक़ आहे, माउ पीउ जो तो ते हक़ आहे। हर हिकु शइ वक़्त ऐं टाइम सां करणी आहे। इस्लाम जेको असांखे वक़्तु ॾिनो आहे उन तहत करणी आहे। जानवरनि वांगुरु त असांजो कोन्हे को, त जीअं वणेसि फील मस्त आहे। मुस्लमान छुड़वाग न आहे, मुकल्लफ आहे, पाबंद आहे शरीयत जो। रसूल ने फरमाया ला समरत बादल इशा, सोमणी नमाज़ खां पोइ जेका आहे कचहरी जरी कान्हे का। हाणे सॼी राति कचहरी पियल अलाए कहिड़ी आहे खुटे ई न। वाह जो जवान जा कम आहिनि। असां जॾहिं इन खां परे रहियासीं, तव्हां साइंसदाननि खां तहक़ीक़ वारनि खां पुछंदो त राति जो जागण सां इंसान खे घणो नुक़सान थो पए। अब छा पियो करी, पढ़ां पियो, तोखे यादि थींदो ई कोन। जेको तूं राति जो 9 खां पोइ 12 ताईं पढ़ींदो, इहो सुबुह जो वॾे असुर न, फजर जो निमाज़ 6 बजे आज़ान जो टाइम थिए थो, तूं 5 बजे हिकिड़ो कलाक, राति जा 4 कलाक जाग, सुबुह जो 1 कलाक वेही यादि कर, तोखे उहो यादि थींदो जेको 4 कलाकनि में न यादि थी सघंदो। वॾे असुर उथ, तहजुद बि पढ़, रब खां घुर। उन वक़्तु जॾहिं अलाह जा फ़रिश्ता मुनादी आवाज़ था कनि, हल में मुस्तगफिरिन फागफिर लहू, आहे को घुरंदड़ बख़्शिश मां बख़्शियां, हल में मुस्तरज़िकिन फारज़ुकू, आहे को रिज़्क़ घुरंदड़ मां ॾियां। रिज़्क़ औलाद सुबुह जो उथी अलाह खां घुर त ॾेई न। तवक्कल ख़ुदा में पखियुनि खां सिखो, न घर अथनि न बैंक बैलेंस अथनि, वॾे असुर उथी था वञनि। आधी राति उथी पखी लात लवनि, पंहिंजे मालिक जो था हम्द पढ़नि, हाँ वरी मोटी था अचनि, अलाह से शाम जो उनजो पेट भरियल थो मोकिले, को बि उन्हनि बैंक बैलेंस कोन्हे, को बि महीने जो राशन गॾु कोन्हे, को खाराइनि थो अलाह। हाणे मुंहिंजी नौकिरी वई हले, हाणे मां छा कंदुमि, कारोबार वियो हलो, हाणे मां छा कंदुमि। पैदा कंहिं कयो? अलाह। ॾींदो बि हो, खाराईंदो बि हो, दुनिया वारनि थोरी पैदा कयो। बाबे खे बि वसाइल रब ॾिना आहिनि इन बचड़नि जे करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हल तुनसरून व तुरज़कुन इल्ला बिज़ुअफ़ाइकुम, तव्हांजी जेका मदद थिए थी कमज़ोरनि जे करे थिए थी। कमज़ोर केरनि? औरतूं ऐं ॿार। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेकॾहिं ॿार जी दिलि थी चए त आऊं मस्जिद में जमात कंहिंखे ॿिए खे बिहारियां, निमाज़ पढ़ो, काठियूं गॾु कयां, नौजवान जमात खणी, जेके बि घरनि में वेठा आहिनि निमाज़ नथा अचनि या घरनि था निमाज़ पढ़नि, उनजा घर साड़े छॾिया। पर औरतुनि ऐं ॿारनि जो ख़्याल थो थिए, घर में औरतूं ऐं ॿार उन्हनि जो ॾोह कोन्हे, न त इन्हनि जा सभिनी जा घर साड़े छॾिया, ये घरनि में ई सड़ी वञनि। मदीने वारे मीर जो फरमान आहे, असां सुता पिया आहियूं, परवाह ई कान्हे का, हिते था पढ़ी छॾियो। घर पढ़ हिकिड़ी निमाज़ सवाब, जमात सां पढ़ 27 निमाज़ुनि जो सवाब, केॾो वॾो सवाब। अलाह साईं जेका रोज़ी ॾिए थो मासूम बचड़नि जे करे थो ॾिए, रिज़्क़ अलाह ॾिए थो। नंढड़ो ॿार ॼमे थो न, उन नंढड़े ॿार खे असांजी ॿोली बि नथी अचे, कुझु बि नथो अचे, उहो ॿुधाए बि नथो सघे मूंखे पेट में सूर आहे, कन में सूर आहे, छा आहे। पोइ केॾी महिल पिया फीणो रखण ईंदासीं, डॉक्टरनि खे का अंदाज़े सां ख़बर पवंदी आहे, हींअर कन ते थो असर, के कन में सूर अथसि, पेट ते थो असर, के पेट में सूर आहे, एथेंटिक का कन्फर्म रिपोर्ट कुझु बि कोन्हे। हाँ, इन ॿार खे कंहिं सम्झ ॾिनी आहे त माउ जे छातीअ में चगड़ा ॾे त तुंहिंजो खीर रखियल आहे, इनखे कंहिं रोज़ी ॾिनी? ॿार ॼमणदड़ ॿार खे इहा कंहिं ट्रेनिंग ॾिनी? असां त कोन ॾेई सघिया, असां त हुनखे पंहिंजी ॿोली बि नथा सम्झाए सघूं। उन ॼावल ॿार खे केरु थो ट्रेनिंग ॾिए? इहो अलाह थो ॾिए न। रिज़्क़ जो ज़िम्मो अलाह खयो आहे, रिज़्क़ रोज़ी जो ज़िम्मो अलाह खयो आहे। पीर रज़ाक न आहे, भाउ न आहे, भाउ न आहे, ॾाॾो मामो न आहे, रिज़्क़ अलाह जे ज़िम्मे आहे, उहो थो ॾिए। केर बि थोरो न करे त आऊं थो ॾियां त मां थो खारायां, तूं नथो खाराई, मुंहिंजो रब थो खाराए। उन जे आॾो झुकी उन खां घुरी वञ त ॾिस रिज़्क़ में बरकत थींदी। घणो रिज़्क़ पैसा अणमया हुजनि, अबा दाऊं था कनि, छो? अलाह जे आॾो न झुकंदा त बरकत ई न हूंदी। थोरे में शुक्रगुज़ार आहिनि। उनमें तव्हां ॾिसंदो मस्जिद जा इमाम मौलवी साहब थोरी पगार अथनि, कॾहिं तव्हां कई अथनि त 10,000 पगार, असांजो घर त लख मां बि नथो हले, घणी था ॾियूं? अड़े मौलवी साहब तोखे हाणे अॻे 200 ॾींदो, हाणे 1000 रुपया, एॾो वॾो पेट भरिजी। असां अॻे मौलवी खे ॿार पढ़ाईंदे 100 ॾींदा हुआसीं, हाणे तुंहिंजी तो 500 ॾे। अब ट्यूशन ते घणो भरींदा आहियूं? 2000 3000। असां तव्हां सभु भरियूं था, रुगो तव्हां न, सभु था भरियो।
उते 1500 2000 3000 खां शुरू उते तव्हां नथो करे तबाह लैंग्वेज सेंटर जा तो 3000 एडवांस चोर था असांखा प्राइवेट केड़ो तो असांखे डिग्री ॾींदे घर तो पढ़ाइण जी 20000 तो वठी हाफ़िज़ साहब ॿार पढ़ाइण जे सही बस 2000 खां मथे न कजां वरी हाणे न वधा पेट्रोल जेको वधई पंध अच पर हुते 20000 ॾियण लाइ तयार आहे हिते 2000 खां मथे बाह थी लॻे रिस्क ॾींदड़ अल्लाह